खबर शामिल कयूं त अगूणो DGFIA बशीर अहमद मेमण खादमी सकाफत नूर मेमण हालाई वट पहुतो। अगूणो DGFIA बशीर अहमद मेमण खादमी सकाफत नूर मेमण हालाई के बेरोजगारन लाए कारोबारी सिख्या मरकज खोलण लाए सहकार की आछ कई। नूर मेमण हालाई जो चवण है त बशीर मेमण पंजे अबाणे इलाइके हाला में बेरोजगारन के कारोबारी की सिख्या जो सेंटर शुरू करण जो इरादो रखे तो। नूर मेमण हालाई चयो त सिख्या वठण वारन के वजीफो पिण दिनो वेंदो त जीअं हू इज्जत जो रोजगार करे सघन। खादम सकाफत नूर मोहम्मद हालाई ऐं अॻूणे DGFIA बशीर मेमण हाला ऐं भरपासे जा मसला गॾिजी हल करण ते इतफ़ाक़ कयो आहे। अॻूणे DGFIA बशीर मेमण पंहिंजे ॻोठाणे नूर मोहम्मद हालाई सां मुलाक़ात करे इलाइक़े जा मसला हल करण ते संदसि हौसला अफ़ज़ाई कई। अॻूणे DGFIA बशीर मेमण बेरोज़गारनि लाइ कारोबारी सिख्या मरकज़ खोलण समेत मुख़्तलिफ़ समाजी कमनि में नूर मोहम्मद हालाई खे सहकार करण जी आछ कई। इन बाबति नूर मोहम्मद हालाई चयो आहे त अॻूणो DGFIA बशीर मेमण पंहिंजे अबाणे इलाइक़े हाला में बेरोज़गार नौजवाननि लाइ कारोबारी ऐं हुनरी सिख्या मरकज़ खोलण जहिड़ा मनसूबा शुरू करण जो ख़्वाहिशमंद आहे। नूर मोहम्मद हालाई जो चवणु आहे त बशीर मेमण बेरोज़गार नौजवाननि खे हुनर सेखारण सां गॾु वज़ीफ़ो ॾेई पंहिंजे पेरनि ते बीहारणु चाहे थो। इन नेक कम में हुनखे सहकार करण जी बाच कई आहे। हाला में खादिम सकाफत नूर मेमण हालाई वटि अॻूणे DGFIA बशीर मेमण पहुची मुलाक़ात कई ऐं पंहिंजे ॻोठाणनि जी हिमत अफ़ज़ाई कई। अॻूणे DGFIA बशीर मेमण नूर मेमण हालाई खे बेरोज़गारनि लाइ कारोबारी सिख्या मरकज़ खोलण लाइ सहकार करण जी आछ कई। नूर मेमण हालाई वधीक ॿुधायो त बशीर मेमण पंहिंजे अबाणे ॻोठ हाला में बेरोज़गारनि खे कारोबार जी सिख्या जो सेंटर शुरू करण जो इरादो रखे थो। हुन चयो त उन हुनरी सिख्या वारे सेंटर में सिख्या वठण वारनि बेरोज़गार नौजवाननि खे वज़ीफ़ो पिण ॾिनो वेंदो त जीअं हू हुनर सिखी इज़त जो रोज़गार करे सघनि।